सकरमा ताहिर आराई की रिपोर्ट मूजिब सालेपट में कुछ डी पहिरियां सालेपट जा नौजवान मुर्तज़ा शेख, नदीम शेख और गुलजार शाह मानी पचाइण वारा मज़दूर मज़दूरी बहाने घुराए उन्हनि खे अगवा कयो वियो हो। मैडम शास्ता खुसो सालेपट में अगवा थियलनि जे वारसनि वटि पहुची हमदर्दी जो इज़हार कयो ऐं कराची में होटल के गार्ड हथां क़त्ल कयल मासूम ॿारड़ो उमर शंबाणी जे वारसनि वटि पहुची दुआ घुरी ऐं दुख जो इज़हार कयो। यकीन ॾियारियो त उन कातिलनि खे जल्द गिरफ़्तार कराइबो। आख़िर में तालका प्रेस क्लब पहुची सोशल मीडिया ते औरतुनि सां नाज़ेबा हरकतूं कंदड़ अताई डॉक्टर निचल दास ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे SSP सखर लाॻापियल इंतज़ामिया ऐं कानून लागू कंदड़ इदारनि खां गिरफ़्तारी जो मुतालबो कयो ऐं चयो त औरतुनि ख़िलाफ़ नाज़ेबा हरकतूं कंदड़नि अताई डॉक्टर खे गिरफ़्तार करे कैफ़रे किरदार ताईं पहुचायो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। एडी शर्मनाक वीडियो सामू आयूं आहिनि त SP के खपे त नीचल दास जहिड़े जानवर खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे कानून जे कटेरे में आंदो वञे ऐं उनखे सज़ा ॾिनी वञे। अगरि उनखे गिरफ़्तार न कयो वियो, उनजे ख़िलाफ़ FIR न थी त असां पंहिंजे एहतिजाज जो दायरो वधाईंदासीं।